ओम कृष्णाय वासुदेवाय ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंदगोप कुमाराय नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे। जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। हिकड़ी साध संगत तां ॿी अरदास कयो असांजी माता आशा धर्मानी जिनजा प्रभु तन मन जा दुख दूर कन, स्वास्थ्य लाभ ॾियन, दया कन, नाम जो दान भक्ति जो दान बख्शन। चवंदा आहिनि जो बात दवा से न हो सके वो दुआ से होती है। जो बात दवा से न हो सके वो बात दुआ से होती है, और मिले कामिल सतगुरु तो एक दिन बात खुदा से होती है। चो जय श्री कृष्ण। हिनमलता संतन जी एडी महिमा श्रवण कई कि जीवन में संत ॾाढा जरूरी आहिनि, बल्कि घट शब्दन में चवां त जीवन ही संत आहिनि। चो जय श्री कृष्ण। हरे राम हरे कृष्ण। भगवत प्राप्ति जो पहिरीं कृपा भगवत प्राप्ति जी, पहिरों जेको पहिरीं सीढ़ी चइजे उहे आहिनि संत। चो जय श्री कृष्ण। देवी चित्रलेखा जी भी आया हुया त उन्हनि भी तव्हांखे समझायो ॿुधायो, उन्हनि भजन भी गातो कि जब संत मिलन हो जाए तेरी वाणी हरि गुण गाए, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा। चो जय श्री कृष्ण। केॾीमल संतन जो दर्शन थी वञे ऐं पंहिंजो पाण मुख सां निकिरे श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा, त बस समझी वञिजो भैया असां ते कृपा थियण शुरू थी वई आहे। ऐं अहिड़ी कृपा आहे कॾहिं रुकजंदी न आहे, ही भगवान सां मिलाए करे रहंदी आहे, उन्हनि जी भक्ति ॾेई करे रहंदी आहे। चो राम हरे राम। भक्तमाल में कथा ईंदी आहे पीपाजी महाराज जी। चो जय श्री कृष्ण। भगवान जा त परम भक्त थिया, पर पहिरों राजा हूंदा हुया। ॾाढी सुंदर इन्हनि जी कथा ईंदी आहे साध संगत जी, कई ॿी कथाऊं तव्हां इन्हनि जी श्रवण कई आहे। पहिरों राजा हूंदा त पीपाजी महाराज हिकु ॾींहुं रात जो आराम पिया कनि त उन्हनि खे हिकिड़ो सपनो आयो। जेॾीमहिल निंड खुली त ॾाढो घबराइजी विया। चो जय श्री कृष्ण। केॾीमहिल थींदो असां अहिड़ो सपनो ॾिसंदा आहियूं पोइ घबराइजी वेंदा आहियूं, हा न। ऐं केॾीमहिल ॾाढो सुठो ॾिसंदा आहियूं त पोइ वरी ख़ुशि थी वेंदा आहियूं। सपने में भले करोड़पति ठही वञूं, सुबुह जो उथंदासीं त उहो ई हूंदासीं न भाई, हा। रुपयो बि वधीक न हूंदो असां वटि। चो हरे राम। पीपाजी महाराज ॾाढो दुखी थिया, छो जो थोड़ो उन्हनि सपनो जेको ॾिठो उन में उन्हनि जी शायदि मृत्यु थी वई, घबराइजी विया। सुबुह जो उथिया, माता जी पूजा कंदा हुया। चो जय श्री कृष्ण। खूब पूजा कंदा, ऐं अहिड़ी उन्हनि ते कृपा हूंदी कि जेको भी दुख ॿुधाईंदा हुया माता जी पूजा कंदे कंदे उन्हनि ॾाढी सिद्धियूं प्राप्त करे वरिती। राजा भी हुया, पुजारी भी हुया। चो जय श्री कृष्ण। ॾाढी कृपा थी उन्हनि ते। माता उन्हनि खे साक्षात दर्शन ॾिना कई बार। त हाणे घबराहट भी थे, मां जेको सपनो ॾिठो आहे कंहिंखों पुछां। आया माता जे साम्हूं, भक्तमाल जी कथा तो। चो जय श्री कृष्ण। माता जे साम्हूं आया ऐं पुकार करण लगा कि माता मां अहिड़ो सपनो ॾिठो आहे ऐं ॾाढी घबराहट थी थिए, तव्हां मुंहिंजी घबराहट दूर कयो। माता उन्हनि खे दर्शन ॾिना ऐं चयो भाई तू खूब पूजा कंदो आहे,
नितनेम कंदो आहे, सभु कुझु कंदो आहे, पर तूं जेको सपनो ॾिठो आहे उहो मृत्यु जो सपनो आहे, ऐं तोखे जेको भव आहे, भय आहे, उहो मृत्यु जो आहे। पोइ माता दूर कयो, तॾहिं माता चवण लॻी, भाई ॾिस, मां तोखे अर्थ धर्म काम ये सभु त ॾेई थी सघां, तूं जेको घुरंदे मां तोखे ॾींदमि, छो जो तूं पूजा बि अहिड़ी कंदो आहे कि अहिड़े गहरे जी ताक़त बि कोन्हे अहिड़ो नितनेम करण जी, पर भाई तूं घुरे तो मोक्ष। चओ जय श्री कृष्ण। तूं चाहे तो इन भव सां, मृत्यु जे भव सां मां मुक्त थी वञा, जन्म मरण में ही न अचां, चओ जय श्री कृष्ण। तो भाई वो तो मां तोखे न ॾेई सघंदमि। ये माता जा वचन। पीपाजी महाराज चवण लॻा, मां त तव्हांजे सहारे आहियां, तव्हां न ॾेई सघंदव त ॿियो केरु ॾींदो? चओ जय श्री कृष्ण। मुक्ति तव्हां न ॾींदव त ॿियो केरु ॾेई सघंदो? तॾहिं माता जा वचन हुया कि भाई मुक्ति असांजे हथ में न आहे, कंहिंजे हथ में आहे। तॾहिं माता चयो, तूं भाई उन परमात्मा खे यादि कर, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः। मुक्ति पाणी तई त केवल ॿियो कोई ऑप्शन भी कोन्हे, ॿ विकल्प भी कोन्हे, केवल हिकिड़ो ही विकल्प तई। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ो ही विकल्प न, हिकिड़ो ही जवाब तई, उहो तई श्री कृष्ण। चाहे राम जी चओ, बस उन्हनि जी शरण वट, श्री कृष्णाय वयम नमः, उहो ई तोखे मुक्ति ॾेई सघंदा। चओ जय श्री कृष्ण। तॾहिं पीपाजी महाराज चयो, अच्छा भगवान अगर मुक्ति ॾींदा, ये तो तव्हां कृपा कई मूंखे ॿुधायो, पर हाणे इहो बि ॿुधायो भगवान कीअं मिलंदा? छो जो मां त ईअं ॿुधियो आहे कृष्ण एॾो आसानी सां न मिलंदा आहिनि, भगवान एॾो जल्दी भी दर्शन न ॾींदा आहिनि। तव्हां ई ॿुधायो भगवान सां मिलन कीअं थींदो? माता अंबे रानी उन्हनि जवाब ॾिनो कि भाई ॿुध, भगवान सां मिलन करणो अथई, भगवान जे चरणनि में वञणो अथई त पहिरियों संतनि जे चरणनि में वञ। तूं कोई गुरु कयो आहे? न, माता ताणी कोई गुरु न कयो आहे। चओ जय श्री कृष्ण। राम। माता मां तो कोई गुरु न कयो आहे। तॾहिं माता रानी चवण लगी कि बुध भाई, स्वामी रामानंद महाराज तुंहिंजे ही नगर में आया तई, और उन्हनि जहिड़ो ब्रह्म ज्ञानी संत ॿियो कोई मुश्किल मिले। जल्दी वन, देर न कर, उन्हनि जे चरणनि में वन, और उन्हनि खे चइजां कि मूंखे भक्ति जो दान ॾियो, नाम जो दान ॾियो, मूंखे भगवान सां मिलणो आहे। पहिरियों संतनि जे चरणनि में वञ, पोइ तोखे पाण ई भगवान जे चरणनि में पहुचाईंदा। ॾाढो गदगद थिया पीपाजी महाराज, अखियुनि में आंसू आहिनि ऐं ॻोल्हनि था कि काथे आहिनि मुंहिंजा सतगुरु रामानंद महाराज, काथे आहिनि, काथे आहिनि? नगर जे कंहिं घर में सतगुरु वेठा हुया। पीपाजी महाराज आया त संतन सेवकन खां पुछो, केरु आयो आहे? राम, हरे राम। पुछो भाई केरु आयो आहे? पीपाजी महाराज आया, उन्हनि सेवकन खे चयो, संतन खे ॿुधायो कि महाराज पीपाजी आया आहिनि। चओ जय श्री कृष्ण। केरु आया आहिनि? महाराज पीपाजी। हाणे संतन जे शरण बि वियो आहे त अभिमान कंदे, सूक्ष्म अहंकार हुयो, छो जो राजा हुया। सेवकन खे चवण लगा, ॿुधायो संतन खे कि महाराज पीपाजी आया आहिनि, तव्हां सां मिलण था चाहिनि, मुलाक़ात थी सघंदी? संतन खे जीअं कननि में ख़बर वई कि महाराज पीपाजी आया आहिनि, चवनि भैया मना कयोसि, असां के महाराज सां न मिलंदा आहियूं, हिन महिल ॾाढो बिज़ी आहे असांजो शेड्यूल, मना कयोसि, न मिलणो आहे। सेवकन मना कयो, संत तव्हां सां नथा मिलण चाहिनि। हाणे उन्हनि जी भक्ति त थियल हुई, सम्झी विया कि मां काथे ग़लती कई आहे, मां काथे न काथे चूक कई आहे, ग़लती कई आहे। ॿियो बार नापो वियो संतन वटि, पुछो केरु आयो आहे? हाणे चवण लगा, साईं दास पीपा आयो आहे। चओ जय श्री कृष्ण। केरु आयो आहे? दास पीपा। संतन जी कृपा हिते शुरू थी वई। ॾिसो, संतन चयो, अच्छा दास पीपा आयो आहे, चोस भैया न मिलणो आहे असांखे, वापसि वञे।
हाणे जो इन ॿुधियो कि अरे मां त पंहिंजो पाण खे दास तो चवां, पोइ छो था मिलन? सेवकन जवाब ॾिनो, भैया तूं पहिरियों ई जॾहिं सम्झी वेठो आहे सभु कुछ, हाँ दास पंहिंजो पाण खे मनी वेठो आहे, त पोइ संत तोखे छा सम्झाईंदा, छा मिलन तोसां? वन भैया वापस वन। आखिरी नापो वयो, संतन पुछो केर आयो आहे, कौन हो तुम, केर आ तूं? तॾहिं पीपा जी महाराज चयो, साईं इहो ई त पतो करण आयो आहियां कि मां केर आहियां। मांखे तव्हां ॿुधाईंदव कि मां केर आहियां, छाजे लाइ मुंहिंजो जन्म थियो आहे, कंहिंजी प्राप्ति जे लाइ थियो आहे, मूंखे कंहिंजो भजन करणो आहे, इहो ई त पतो करण मां तव्हां वटि आयो आहियां। मूंखे कृपा कयो, मूं ते दया कयो। संतन चयो हाणे वठी चोस भाई अंदर। चओ जय श्री कृष्ण। हा हाणे वठी चोस, हाणे खाली थी आयो आहे। जेको माण्हू खाली हूंदो, हिकु चादर ते अगरि पहिरियों ई कोई रंग चढ़ियल हूंदो, ॿियो चढ़ंदो? और सफ़ेद चादर हुजेसि त भैया जेको रंग चाढ़ियो चढ़ी वेंदो। चओ जय श्री कृष्ण। हाणे वठी चोस अंदर। ऐं पोइ जो रामानंद महाराज उन्हनि ते लगन लॻाई भगवान जी, कि उन्हनि साक्षात कोई 10-15 जन्म न वरिता, उन ई जन्म में भगवान जी प्राप्ति कई ऐं कई बार दर्शन कया। चओ जय श्री कृष्ण। हिकु बार तो उन्हनि जे लाइ भगवान द्वारिका छॾे आया, उहा बि कथा तव्हां श्रवण कई आहे पहिरियों। समुद्र में उन्हनि टपो ॾिनो, के चई छॾियो कि भगवान द्वारिका में अथई अंदर, तो उन्हनि टपो ॾिनो तो भगवान उते बि उन्हनि जी रक्षा कई। हिकाद कलाक न 7 ॾींहं समुद्र जे अंदर रहिया। चओ जय श्री कृष्ण। ये कृपा पीपा जी महाराज थी थी। लगन लगी वई। कृपा कंहिंजी थी? माता रानी उपाय ॿुधायो कि तोखे भगवान जी प्राप्ति करणी अथई। उन्हनि चयो एॾो सरल न आहे। चयो सरल आहे जेॾीमहिल संतन जी शरण वेंदे त। बलराम भैया चयो न भाई, भगवान जे धाम में वञण जे लाइ, शरण में वञण जे लाइ वाया थी करे वञणो पवंदो आहे। डायरेक्ट कोई फ्लाइट कोन्हे। डायरेक्ट फ्लाइट मिली बि वई न त भगवान वापस ई मोकिलंदो कि वञ भैया थोड़ो खर्चो करे आ। चओ जय श्री कृष्ण। ऐं वाया फ्लाइट तो संतन जी शरण। वो एड़ी लगन लगाए छॾींदा आहिनि, एड़ी लगन लगाए छॾींदा आहिनि। संत रामानंद महाराज कुछ समय खां पोइ पुछो पीपा जी महाराज खां, ओ महाराज कहिड़ा हाल आहिनि? राजा कहिड़ा हाल आहिनि? छो जो ख़बर हुयो पहिरियों जवाब छा मिलियो हुयो कि महाराज पीपा जी आया आहिनि। संत पुछनि था महाराज कहिड़ा हाल आहिनि? पीपा जी महाराज हथ जोड़ी करे चवनि था, केरु राजा, कहिड़ो महाराज? साईं मां त तव्हांजे चरणनि जो सेवक आहियां, मां कोई राजा न आहियां। मूंखे त भगवान जो भक्त थियणो आहे, तव्हां सां गॾु भक्ति करणी आहे। लगन लगी वई। रामानंद महाराज चवनि पिया, आयो त तूं मालिक ठही हुए, हाणे छा थियो? चवनि था मालिक, मालिक त केवल उहो ई आहे, सभु राजन के राजा तुम हो। प्रभु तव्हां ई आयो, सेठ भी तव्हां आयो, शाहूकार भी तव्हां आयो। बस एतिरी कृपा कजो, असां ते ब्याज व्याज न जोड़जो। हाँ इंटरेस्ट न पटाए सघंदासीं असां। चओ राम, बस असांजी जेकी लगन आहे उहो स्वीकार कयो प्रभु। अहिड़ी कृपा कजो ये लगन कॾहिं टुटे न। असां जेको नियम सां गुरुवार अचूं था, प्रभु तव्हांजी शरण आहियूं, इहो नियम कॾहिं टुटे न। चओ हरे राम।